झोल मां ख़बर ॾींदा झोल वेझो रुकन बुड़ा भरिसां जाफ़र लेगारी लॻ ॻोठ फ़कीर जान लगारी में गरीब मिस्किन पौरतुन जी चईन घरन के चुल्ह मां चिणग उॾामण सां ओचितो भाउ वकोड़े वई। इन हवाले सां असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद है झोल मां अवामी न्यूज़ रिपोर्टर मोइन जोलाई। जी मोइन, तफ़सीलात सां आगाह कजो। जी मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त झोल वेझो रुकन बुड़ा भरिसां जाफ़र लिगारी लॻ ॻोठ फ़कीर जान मोहम्मद लिगारी गरीब मिस्किन पौरतन जे चइनि घरनि खे चुल्ह मां चिणग उॾामण सां ओचितो बाह वकोड़े वई। पौरत अनवर माछी, ख़ालिद माछी, ख़ुदारिनो माछी, शरीफ़ माछी जिन जा अल तल सड़ी राख में तब्दील थी विया। रवायत बरक़रार रखंदे फायर ब्रिगेड इतला बावजूद देर सां पहुती गरीब मिस्किन खुले आसमान हेठि वेठल आहिनि। DC सांगड़ ऐं ॿिनि वस वारनि सां अपील कई आहे त असांजी का माली सहायता कई वञे। जी मेहरबानी मोइन, तफ़सीलात सां आगाह करण जी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।